बच्चे के शहीद फरमाया मुझे बच्चे हुसैन के शहीद कर दिए। जिब्रील अर्ज़ के हाँ या रसूल अल्लाह या बीबी उम्मे सलमा का ऐसी नहीं रिवायत पर हिकड़ी रिवायत एड़े किस्म जी अम्मा आयशा सिद्दीका साइण खां भी रिवायत अम्मा जी जब मोमिनन जी मां अबू बकर जी न्याणी मुस्तफा जी रानी हजरत बीबी आयशा सिद्दीका साइण थी फरमाए तो हुजूर जब के मुंह ॾिठो तो सरकार रोवन वेठा ऐं हुजूर जे हथन में मुठ मिट्टीअ जी भरियल हुई ऐं अखियुनि में लुड़क हुया इमाम हुसैन हुजूर जी गोद में हुयो। अमा फरमायो यो मंजर जो ॾिठो त मां सम्झी वियुसि का ख़ैर मामूली ॻाल्हि आहे जंहिंजे करे इमाम हुसैन के चुमन भी था ऐं रोअन भी था। मूं पुछो या रसूल जॾहिं बि हुसैन या हसन ईंदो आहे तव्हां खिलंदा आहियो मुर्कंदा आहियो अॼु या रसूल अल्लाह बि रो पिया अवां जे अखियुनि में लुड़क हिने हुजूर फरमाइनि था आयशा हींअर मूंखे जिब्रील ख़बर ॾिनी आहे त मुंहिंजे बच्चे हुसैन खे मैदान करबला में मुंहिंजी उम्मत शहीद कंदी। ही जिब्रील मूंखे मिट्टी आणे ॾेखारी आहे। मूं जॾहिं हुसैन इब्न अली जे शहादत जो वाक़ियो जिब्रील खां ॿुधो आहे मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि। मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही आया। अम्मा आयशा सिद्दीका साइण थी फरमाए त जेॾी महिल मूं इहो वाक़ियो हुजूर खां ॿुधो त मुंहिंजे अखियुनि में बि लुड़क अची विया। हुजूर जन मूंखे शहादत हुसैन जो वाक़ियो जेको जिब्रील ॿुधायो हुजूर मूंखे बयान करे ॿुधायो ऐं बयान कंदा रहिया अखियुनि मां लुड़क टिमंदा रहिया। मालूम छा थियो त करबला जो वाक़ियो शहादत हुसैन जो वाक़ियो पहिरियों बयान करण वारो मिठो मोहम्मद करीम ऐं ॿुधण वारी मोमिननि जी मां अम्मा आयशा सिद्दीका ऐं पोइ बयान करण वारो नबी बि रोए छो त ॿुधण वारी अम्मा आयशा बि रोए थी। अम्मा फरमायो त ॻाल्हि ऐसी तई न रुकी हुजूर ॿाहिर निकिता हवेली पाक मां दरवाज़े ते जो विया त दरवाज़े पाक ते जलीलुल क़दर सहाबी बीठा हुया। उन्हनि में हज़रत अली हुयो, हज़रत उमर हुयो, हज़रत उस्मान हुयो, हज़रत अम्मार बिन यासिर हुयो, हज़रत सलमान फारसी हुयो, हज़रत अबू सईद खुदरी हुयो। ये जलीलुल क़दर असहाबी बीठा हुया। हुजूर वा मुठ मिट्टी वाली खयूं ॿाहिर निकिता ऐं फरमाइनि था अली मुठ, अबू बकर मुठ, उमर मुठ, उस्मान मुठ, अम्मार सलमान मुठ। मूंखे हींअर जिब्रील ख़बर ॾिनी आहे त मुंहिंजे हिन बच्चे हुसैन खे मूंखां बाद में मुंहिंजी उम्मत शहीद कंदी। जिब्रील मूंखे हीअ मिट्टी ॾेखारी आहे। इएं चवंदे हुजूर बयान कंदे रोंदा रहिया त बीठल सहाबा जे अखियुनि मां बि लुड़क वहंदा रहिया। अज़ीज़ान गिरामी मां के तारीख़ जो वाक़ियो नथो ॿुधायां
तव्हांखे मदीने वारे साईं जी हदीस तो ॿुधायां त करबला जो वाक़ियो बयान करणु उन ते दिल जो ग़मज़दा थियणु ऐं अखियुनि मां लुढ़क वहणु इहा सुन्नत मुस्तफ़ा ऐं सुन्नत सहाबा दादू वारा अगर जे तो वाक़िए शहादत खे ॿुधो ऐं तुंहिंजे अख में लुढ़क न आयो समझ तुझी दिल सख्त थी वई आहे तू दिल जो कठोर बणजी वियो आहे न त रोअण जे लाइ त हुसैन जो नालो ई काफ़ी मुंहिंजा दोस्त पंहिंजे बच्चे जी शहादत बयान कंदे अखियुनि में लुढ़क हारे उम्मत खे सबक सेखारियो त इहे लुढ़क सब्र जे ख़िलाफ़ न आहिनि इहे लुढ़क गैर शरई न आहिनि इहे लुढ़क गैर इस्लामी न आहिनि इहे लुढ़क ॿिन्ही जहान जे सरदार जी सुन्नत आहिनि नबी जे सहाबा किराम जी सुन्नत आहिनि चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि या रसूल मिठा इहो वाक़ियो तरसे नसीहत इहो वाक़ियो असांखे हज़ार सबक सेखारे थो इहो वाक़ियो असांखे सब्र सेखारे थो इहो वाक़ियो असांखे हक़ ते साबित क़दम थी बीहण सेखारे थो दुश्मनियूं थी वञनि मुखालफतूं थी वञनि हुकूमत वक़्त छा फिर बादशाह मुखालिफ थी वञे पर हक़ जे रस्ते ते पेर खोड़े बीबा त हुसैन वांगुर पेर खोड़े बीबा हक़ जो रस्तो छॾणो नाहे नमाज़ छॾणी नाहे सजदो छॾणो नाहे ज़िक्र छॾणो नाहे कुरान जी तिलावत खां मुंहुं मोड़णो नाहे दुनिया हिक पासे थी वञे पर हुसैनी राह इहा आहे जो हक़ जे रस्ते ते बीही पाण मल्हाए ॾेखारणो तूं कहिड़ो हुसैनी पाण खे सॾाईंदो जो तूं निमाज़ न पढ़ कुरान तो छॾे ॾिनो सुहारी तो